अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है मुदस्सिर अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुदस्सिर अली टीवी। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त निगहत नाज़ जी ज़िंदगी ते हिकु फिल्म ठही रही आहे जेका हिन ईद ते रिलीज़ थींदी। दोस्तों, ईद जो ॾींहुं तमामु ख़ासि आहे ऐं तमामु घणियूं फिल्मूं ईद ते रिलीज़ थियण वारियूं आहिनि ऐं ड्रामा बि अपडेट ईंदियूं। त दोस्तों, हिन फिल्म जे बारे में असां ॿुधाइण वारा आहियूं अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त दोस्तों, वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। त दोस्तों, देरी करे बिना अॻिते था वधूं ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों, सभ खां पहिरियां त निगहत नाज़ जी फिल्म जो नालो आहे निगहत ऐं हिन फिल्म में जेको निगहत नाज़ जो रोल आहे, मतिलबु त निगहत नाज़ जो जेको किरदारु आहे उहो अदा कंदी रूबी अली निगहत नाज़ जो किरदारु अदा कंदी। ऐं दोस्तों, हिन फिल्म में तव्हांखे सभु कुझु ॾिसण में ईंदो, जेके ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि निगहत नाज़ सां, जेके बि उन जी ज़िंदगी में इख़्तिलाफ़ थिया आहिनि या छा वग़ैरह वग़ैरह, इहे सभु कुझु हिन फिल्म में तव्हांखे ॾिसण में ईंदा। त दोस्तों, हीअ फिल्म ईद ते रिलीज़ थियण वारी आहे ऐं ईद ते तमामु घणियूं फिल्मूं ऐं ड्रामनि जूं अपडेटूं बि अची सघनि थियूं। ईद ते सोराब सुमरो जो गानो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे चीकू लाला दम दम, ऐं ईद ते अब्बास गुल जी दम फिल्म अची रही आहे ऐं ईद ते हे बि फिल्म ईंदी। ऐं दोस्तों, हीअ फिल्म KTN ते रिलीज़ थींदी, KTN जे यूट्यूब चैनल ते। ऐं दोस्तों, KTN तमामु बहितरीनु चैनल आहे, तमामु सुठो चैनल आहे। KTN पत्थर दुनिया जहिड़ा ड्रामा ॾिना, वकोड़ियल वजूद जहिड़ा ड्रामा ॾिना ऐं पंहिंजा परावा जहिड़ा ड्रामा ॾिना, तमामु बहितरीनु दर्दनि जो दरिया जहिड़ा ड्रामा ॾिना, तमामु बहितरीनु ड्रामा ॾिना। त दोस्तों, KTN तमामु बहितरीनु चैनल आहे। दोस्तों, कमेंट सेक्शन में ॿुधायो त तव्हां रूबी अली जा फ्रेंड्स हो या निगहत नाज़ जा फैन हो। कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं वीडियो सुठी लॻी हुजे त इनखे लाइक कजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।